लज साईं गुलाम रसूल फ़कीर साईं मंगी साईं डॉक्टर अब्दुल रहीम साईं लखु सलवात पढ़ाया रब सलवात जे सदके मिठे मोहम्मद जे सदके मौला अली जे सदके साईं वारन जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा साईं जे बचड़न ते जेके भी मुश्किलातूं आहिनि उहे सभु मुश्किल कुशा जे सदके दूर फरमा साईं फ़कीर मोहम्मद मंगी साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं गुलाम रसूल मंगी साईं जा बचड़ा क़यामत ताईं रब आबाद फरमा ओ मौला हिननि जे रोज़ी रिज़्क़ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं अता फरमा नबी साईं जो वास्तो थी अॼु असां सभिनी जो बेड़ो तार बाबा अब्दुल लतीफ़ बुर्लो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा बाबा साबिर अली पढ़ियो साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं रब नवाज़ भुगटी साईं खे इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो थी सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमा साईं खे रोज़ी में कॾहिं हिन जो हथु न खुटे हिन खे रोज़ीअ में ग़ैबी गंज ज़ाहिरी गंज अता फरमा साईं हमज़ा भुगटी साईं जा ओ रब बेड़ा पार फरमा हमज़ा साईं भी कॾहिं कंहिं मोड़ ते न मुझे हिन जी मदद फरमा जेके भी भुगटी बाबा साईं सां दुआ में आया आसिफ साईं खे सभिनी खे क़यामत ताईं आबाद फरमा मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब मौला अली जो वास्तो थिए अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा फ़लस्तीन जी ऐं ईरान जी ग़ैब मां मदद फरमा हाकिम अली शेख साईं जा साईं शान फ़कीर हाजी नाथ ख़ान साईं जा बच्चा घर आबाद फरमा जेके भी मंगी जेके भी बुरड़ा हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जो बेड़ो तार कामरेड शफ़ीक साईं खे ग़ैबी ज़ाहिरी रोज़ी में गंज अता फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी